हरे राम। पोयन ते न रखो, पोया कंदा न, उहे कंदा ठीक आहे बलिहारी आहे, भगवान भलो करे पोयन जो कन। जीते जी असांजा बाबा आनंदराम साहिब जन मां नंढो हूंदुमि त गुरु ग्रंथ साहिब जी वाणी पढ़ंदुमि त नंढा नंढा पन्ना संदे में रखंदा न कापीअ जा, उन में गुरमुखीअ में लिखी रखियो गुरु ग्रंथ साहिब जो पाठ पंहिंजे निमित्त आरंभ कयोसीं हिन तारीख़ खां। हेठों बाबा जन जो नालो बाबा आनंदराम। छो हरे राम। पंहिंजे निमित्त पाण पढ़ी आहे, जीते जी पढ़ी आहे। केरु तव्हांजी भागवत कंदो कराईंदो न कराईंदो, ठीकु आहे कराए सुठी ॻाल्हि आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे कि ॿियनि जे भरोसे ई वेठा हुजऊं। अरे जीते जी पूरी भागवत पढ़ी वठो न, ॿुधी वठो, पूरी भागवत पढ़ो। पूरी त पढ़ण सां ई पतो पवंदो आहे, ॿुधण में त पूरी मिलंदी कोन, हा न। 7 ॾींहंनि में त पूरी थियण वारी न आहे, उहा त ॿुधो, लेकिन घर में पढ़ो। अरे हिकु अध्याय रोज़ पढ़े त 11 महीननि में पूरी भागवत थी वई, 335 अध्याय। चओ हरे राम हरे कृष्ण। रोज अगर 10-15 मिनट पढ़ो न, केवल 15 मिनट तव्हां अगर रोज कढंदो, रामायण गीता भागवत भक्तमाल पदम पुराण आदि कई बार पढ़ी था सको। हरे कृष्ण कई बार केवल